दोस्तों एक हफ़्ते ताईं सिंध में फ़िलहाल के भी ख़ासि बरसाति जा इम्कान न आहिनि। सिंध बलोचिस्तान में अचण जो हिकु हफ़्तो आहे, इन में के भी ख़ासि इम्कान बरसाति जा नज़र न पिया अचनि। ज़मींदार आबादगार जेके ॿाहिरि आहिनि, पंहिंजो कमुकार जारी रखो ऐं ख़ैरपुरा जेके खजनि जा बाग़ जा मालिक आहिनि, उन्हनि खे ॿुधाईंदो हलां त फ़िलहाल जेको हिकु हफ़्तो आहे अचण वारो, इन में के भी ख़ासि बरसाति जा इम्कान न आहिनि। तव्हांजूं खजूं जेके तयारु आहिनि, अगरि कढाइणु चाहियो था त कढाए वठो, छो त हिकु हफ़्ते ताईं मौसम जेको आहे साफ़ु रहंदो। बहरहाल उत्तर सिंध कुझु इलाइक़नि में अगरि ॻाल्हि कयूं त पंजाब मां ककर दाख़िल थी सघनि था, पंजाब ऐं बलोचिस्तान मां, मतिलबु उहे मग़रबी सिस्टम जा कुझु असरात हूंदा ऐं मॉनसून जूं कुझु हवाऊं मिक्स हूंदियूं, उन जे करे कुझु ककर दाख़िल थी सघनि था। जेकबाबाद, घोटकी, कश्मीर, कुझु इलाइक़नि में असांखे बरसाति जा इतला थी सघे त मिलनि। बाक़ी कहिड़ो ख़ासि सिस्टम सिंध बलोचिस्तान में नज़र न पियो अचे। ज़मींदार आबादगार जेके आहिनि, ॿाहिरि जेके पंहिंजो कमुकार जारी रखो, अगरि बरसाति जा इम्कान थिया त उनजे बारे में तव्हांखे वक़्त ते मालूमात ॾींदुसि। ऐं उन सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जेके बहितरीनु कमेंट कनि था, उन्हनि जी वॾी वॾी महिरबानी। ऐं अहिड़ा कमेंट कनि था जो मुंहिंजी मतिलबु त जेको हौसला अफ़ज़ाई वधे थी। ऐं रोज़ु तव्हांखे मौसम जी बदिलतल हालात जे बारे में मालूमात ॾियण जी कोशिशि कंदो आहियां, जीअं सिंध जा जेके ज़मींदार आबादगार हर आम ऐं ख़ासि माण्हू ताईं जेका मुंहिंजी मालूमात आहे उहा सही ऐं परफेक्ट वञे। दोस्तों PMD जेका रिपोर्ट जारी कई आहे, उनमें बि उनजी वाज़े कयो आहे त 20 खां वठी 24 जुलाई ताईं उत्तर सिंध में कुझु इलाइक़नि में गजगोड़ ककर दाख़िल थी सघनि था। ऐं अगरि ॻाल्हि कयूं थरपारकर जे कुझु इलाइक़नि में, राजस्थान में अगरि ककर ठही विया स्ट्रॉन्ग, थी सघे त बॉर्डर साइड कुझु इलाइक़नि में बरसाति जा असांखे इतला मिलनि, छो त उते बि 21-22 तारीख़ ते गुजरात में कुझु चांस आहिनि ककर ठही सघनि था। मॉनसून जी सपोर्ट जे करे कुझु ककर ठही सघनि था। बाक़ी कहिड़ो ख़ासि सिस्टम फ़िलहाल नज़र न पियो जंहिंमां पूरे थरपारकर में बरसाति जा इम्कान नज़र अचनि। दोस्तों ॻाल्हि कंदासीं हवाउनि जे बारे में। थी हवाऊं सिर्फ़ु कुझु ॾींहंनि जूं महिमान आहिनि, उनखां पोइ 23-24 तारीख़ खां पोइ इन हवाउनि में काफ़ी घटिताई ईंदी, मतिलबु 22 तारीख़ खां पोइ काफ़ी घटिताई ईंदी, पर 23 ऐं 24 तारीख़ ते इन्हनि हवाउनि में काफ़ी घटिताई ईंदी ऐं गर्मी वारो माहौल थी सघे थो। दोस्तों सिस्टम जी ॻाल्हि कंदासीं। सिस्टम जुलाई जे आख़िरी ॾींहंनि में जेको मतिलबु त नज़र अचे पियो, उनजी कंफर्म रिपोर्ट इनशाला अगरि सुभाणे टाइम मिली वियो तव्हांखे सुभाणे ॾींदुसि, न त पोइ उनजी रिपोर्ट तव्हांखे रोज़ ब रोज़ ॾींदो रहंदुसि, छो त सिस्टम आहे ऐं अञा काफ़ी ॾींहं पिया आहिनि, इन जे करे तव्हांखे रोज़ मालूमात ॾींदो रहंदुसि त सिस्टम कमज़ोर थी वियो या ताक़तवर थी वियो, सिंध पूर्व में वसंदो या थर में वसंदो, त अञा काफ़ी ॾींहं पिया आहिनि। हीउ जेको सिस्टम आहे अचे पियो 25 जुलाई खां वठी 31 जुलाई ताईं। 25 जुलाई खां वठी मतिलबु अगस्त जे शुरू वारा जेके 1-2 ॾींहं आहिनि, एसि ताईं मतिलबु बरसातूं वसाए सघे थो, अगरि जेकॾहिं जीअं हिन वक़्तु मॉडल शो कनि पिया ईअं ई सिस्टम सिंध जे वेझो आयो त। कल्ह त ही स्क्रीन शॉट तव्हां ॾिसो था त काफ़ी मॉडल जेके आहिनि, ECF जो दुनिया जो मशहूरु तरीन मॉडल आहे, डायरेक्ट सिस्टम शो करे रहियो हो। बहरहाल अलाह साईं खां दुआ आहे त सिस्टम को भलो अचे, जंहिंमां पूरी सिंध में बरसातूं वसनि, जंहिंमां असांजे सिंध वासियुनि खे ऐं ज़मींदार आबादगार भाइरनि खे फ़सलनि खे कुझु फ़ाइदो थिए। दोस्तों मौसम में तब्दीली थींदी रहंदी आहे, सिस्टम ते बि नज़र आहे, हवाउनि ते बि नज़र आहे, ऐं मौसम में अगरि का बि तब्दीली थिए त इनशाला तव्हांखे सिंधी ज़बान ज़रिए मालूमात ॾींदासीं। महिरबानी करे मुंहिंजो जेको हीउ पेज आहे इन खे फॉलो कयो ऐं वीडियो खे जेतिरो थी सघे शेयर कयो। महिरबानी तव्हां प्यारनि दोस्तनि जी।